नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो पुलिस पारां बेगुनाह गिरफ़्तार कयल माण्हुनि खे ज़ाती ओताकनि ते रखण जो रवाज क़ाइमु करे छॾियो। इन सिलसिले में मोरो पुलिस मोरो भरिसां ॻोठ उर्स ज़रदारी में निजी क़ाइमु कयल थाणे ते 6 ॼणनि खे बांदी बणाए छॾियो आहे, जिन में अब्दुल लतीफ़, ताज मोहम्मद, अयाज़, अब्दुल लतीफ़, गुलाम हुसैन सभिनी ज़ात जा नोधा आहिनि ऐं वेठल सुनहरी जा रवासी शामिल आहिनि। इन मौक़े ते बेगुनाह गिरफ़्तार थियल मुज़ाकिरा माण्हुनि ॿुधायो आहे त असांखे राति 5 मोबाइल साण करे ॻोठ ते बिना जवाब चढ़ाई करे बेगुनाह खंबी ज़ाती ओताकनि खे थाणो बणाए असांखे क़ैद कयो आहे। असांखे ख़बर न आहे त असां मथां कहिड़ो केस आहे। हिननि वधीक चयो त पुलिस पारां असांखे ख़ामोश रहण लाइ सख़्त तशदुद जो निशानो बणायो आहे। ग़रीब मिसकिन पौरत हारी आहियूं, सरकार खां इंसाफ़ जो मुतालबो करियूं था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।